बिशा कश्मीर जी आज़ादी लाइ असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद सऊद खान लुंड ऐं DSP सैयद वाहिद शाह, चेयरमैन सरफराज गाहो, TAO अशरफ शाह, TO मुराद अली गाहोटी, MS सैयद असद शाह, टाउन ऑफिसर सिकंदर राहवोटो, अहलुल्लाह बुकियो ऐं पंहिंजी अॻवानी में न्यू सैदाबाद पेट्रोल पंप खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं बाद कश्मीर जी आज़ादी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कश्मीर सां इंडिया ज़ुल्म करे बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रहियो आहे। कश्मीरियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। असांजी जिदोजहद कश्मीर खे आज़ादु कराइण ताईं जारी सारी रहंदी। हुननि चयो त कश्मीर जी आज़ादी चाहियूं था। कश्मीरी असांजा साथी, असांजा दोस्त भाइर आहिनि। हिकु ॾींहुं ज़रूरु कश्मीर आज़ादु थींदो। असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।